हिकु कूड़ ॻाल्हाईंदे त सव कूड़ ॿिया ॿुधणा पवंदई। यादि रख, इहो हिकु कूड़ बि न ॻाल्हाए, सव कूड़ बि न ॿुधणा पवंदई। सच ॻाल्हाए त बीठो नच, सच में राहत ऐं सुकून बि अथई। यादि रखो, कूड़े इंसान जा 4 अज़ाब जेके रब खां नाज़िल थींदा। नंबर 1 ते हिकु जाइ ते उनखे कॾहिं बि मज़ो न ईंदो आहे। चाहे दोस्तनि में वेह, उतां बि उथण जी जल्दी कंदो आहे ॿिए हंधि वञा, उते बि वञे त उतां बि जल्दी कंदो आहे त ॿिए हंधि वञा। पोइ चाहे रिश्तेदारनि में हुजे, या दोस्तनि में हुजे, या पाड़ेसरी वारनि में हुजे। नंबर 2, माली तंगी वॾी हूंदी अथसि, पैसे जे लाइ परेशान घणो रहंदो आहे। यादि रखजांइ, पैसो अची बि हथ में न बचंदो अथई। नंबर 3, पाड़े वारनि सां वेही करे कंहिंजी शैतानगिरी फैलाइण ऐं शैतानगिरी करण ऐं शैतानगिरी ॾिसण में मज़ो ॾींदी अथई। नंबर 4, राति जो सुकून ऐं बेचैन ख़तमु हूंदो अथई, तबाह हूंदो अथई। चवंदो आहे त जल्दी थिए, राति गुज़रे त सुबुह थिए, मां हिन हुन ॾे वञा, मां ही कयां। पर यादि रख, सुबुह थींदो आहे त राति जे लाइ परेशान हूंदो आहे। राति थिए त मां हिते वञा, हीअं कयां हूअं कयां। पर यादि रख, ए कूड़ा इंसान, इहे 4 अज़ाब रब जी ज़ात खां मिलियल अथई। अमल कर, फ़ाइदे में वेंदे, न त ईअं क़यामत ताणी ज़लील ऐं ख़्वार रहंदे। ख़ुदा जी ज़ात बाबरकात जो कसम।